खबर शामिल कंदासीं। बेतमादी रिथ थियण बैदि सदर मुल्क आरिफ अलवी वज़ीर आज़म जी सिफारिश ते क़ौमी असेंबली टोड़े छॾी, जंहिं खां पोइ वफ़ाक़ी काबीना बि टुटी वई, जॾहिं त निगरान सेटअप अचण ताईं इमरान ख़ान वज़ीर आज़म जे उहिदे ते बरक़रार रहंदो। संदसि चवणु आहे त क़ौम आम चूंडुनि जी तयारी करे ॿाहिरि मुल्क मां प्लान कयल साज़िश नाकाम थियण ते सॼी क़ौम खे मुबारकूं पेश कयां थो। क़ौमी असेंबली में बेतमादी रिथ रद्द थियण बैदि सदर मुमलिकत डॉक्टर आरिफ अलवी वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सिफारिश ते क़ौमी असेंबली टोड़े छॾी, जंहिं खां पोइ वफ़ाक़ी काबीना बि टुटी वई, जॾहिं त निगरान सेटअप अचण ताईं इमरान ख़ान वज़ीर आज़म जे उहिदे ते बरक़रार रहंदो। उन खां पहिरीं सरकारी टीवी ते क़ौम खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त क़ौम आम चूंडुनि जी तयारी करे हू ॿाहिरि मुल्क मां प्लान कयल साज़िश नाकाम थियण ते सॼी क़ौम खे मुबारकबाद ॾिए थो। असां आइनी ताक़त इस्तेमाल कंदे बेएतमादी रिथ खे रद्द कयो आहे। वज़ीर आज़म चयो त मां सदर खे असेंबलियूं टोड़ण ऐं नयनि चूंडनि जी तजवीज़ ॾिनी आहे। गुज़िरियल ॾींहं खां पैगाम मिली रहिया हुआ त माण्हू तव्हां सां गद्दारी करे रहिया आहिनि ऐं पैसा वठी रहिया आहिनि। जन अपोज़िशन जमायतनि खां पैसा वरिता, हाणे उहे पैसा लंगर खाननि में ॾेई छॾनि।